अतातुर्क मेमोरियल कमाल अतातुर्क टावर लाड़काने जे बाकरानी रोड ते तारीखी कब्रिस्तान अबूबकर वारे चौवाटे ते ठहियल आहे, जंहिंजो हिकु रस्तो मोहे जो दड़ो, ॿियो मुराद बाहन, टियों शहर ॾांहुं वेंदड़ बाकरानी रोड ऐं चोथों ओवरहेड ब्रिज ॾांहुं वञे थो। तुर्की पाकिस्तान जो दोस्त मुल्क रहियो आहे। इन हवाले सां तुर्कीअ खे 50 साल मुकमिल थियण ते जुल्फकार अली भुट्टे सन 1973 में तुर्कीअ जो बुनियाद विझंदड़ कमाल अतातुर्क जे नाले ते ही यादगार जोड़ायो। कमाल अतातुर्क टावर जी डिज़ाइन हिक हवाले सां लाड़काने जी सुञाणप जो अहम हवालो बणिजी वई आहे, जो लाड़काने जे हवाले सां ठहियल अक्सर स्केचिस ऐं पेंटिंग्स में मुंहं जे दड़े सां गॾु लाड़काने जी निशानी तौर अतातुर्क टावर खे शामिल कयो वेंदो आहे। हिन टावर जी ऊंचाई 82 फुट आहे। लाड़काने जे हिन तारीख़ी टावर खे सियासी पेनोफ्लेक्स कल्चर ऐं चाकिंग खां बचायो वञे ऐं राति जे वक़्त ते लाइटिंग सां सिंगारियो वञे त उन जी ख़ूबसूरतीअ खे 4 चंड लॻी वेंदा।